Dear students, Assalamu alaikum. It's me Shanaz Khokhar and I welcome you all in our YouTube channel Education, Technology and Fun. Dear students, today we shall learn lesson number 1 of English class 9 of Sindh Textbook Board. Before reading the lesson, please subscribe our channel and press the bell icon as you can reach our upcoming videos. And like, comment and share our videos as more and more students and learners can get advantage. The last sermon of the Holy Prophet Sallallahu Alaihi Wasallam. Prophet Muhammad Sallallahu Alaihi Wasallam was born in 571 AD at Makkah, Saudi Arabia, in a respected Quraysh family. The Quraysh used to worship idols and did not believe in one God. Prophet Muhammad Sallallahu Alaihi Wasallam asked the Quraysh not to worship their false gods. He told them that he was the Prophet of Allah and asked them to accept Islam and to worship the one and only true God. Most of them refused to accept Islam. They thought that he was against their gods and their ancestors. They opposed this new faith so much that the Prophet Sallallahu Alaihi Wasallam had to ask the believers to migrate to Yathrib, a city 320 kilometers, 200 miles, north of Makkah. नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो आखिरी खुतबो पाक पैगंबर हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सऊदी अरब जे शहर मक्के में 571 ईस्वी में कुरैश जे हिक मुअज़्ज़ज़ ख़ानदान में पैदा थिया। कुरैश बुतन जी पूजा कंदा हुआ ऐं हिक खुदा ते ईमान न आणींदा हुआ। नबी पाक हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरैश खे कूड़न खुदान जी पूजा करण खां मना कयो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि फरमायो त हू अल्लाह ताला जो पैगंबर आहे ऐं उन्हनि खे इस्लाम क़बूल करण जी ताकीद फरमाई ऐं खेनि उन खुदा जो फ़क़ति हिकु ई सचो खुदा आहे ऐं उन जी इबादत करण लाइ चयो। उन्हनि मां घणनि ई इस्लाम क़बूल करण खां इनकार कयो। हिननि सम्झो त पाण सगुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन बुतनि ऐं वॾनि जे ख़िलाफ़ आहिनि। उन्हनि हिन नए अक़ीदे जी तमामु घणी मुखालिफ़त कई एसि ताईं जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईमान आणींदड़नि खे यसरब ॾांहुं हिजरत करण लाइ चवणो पियो। उहो शहर 320 किलोमीटर यानी 200 मील जे पंध ते मके जे उत्तर में आहे। But with time, as many people started accepting his message and converting to Islam, the Quraysh became more aggressive and started making attempts on his life. Hence, when Prophet Muhammad Sallallahu Alaihi Wasallam got positive signals from Yathrib, he also decided to emigrate there. After 8 days' journey, he reached the outskirts of Yathrib on 28 June 622, but he did not enter the city directly. He stopped at a place called Guba, a place some miles from the main city, and built a mosque there. पर वक़्त सां गॾोगॾु जीअं केतिरा ई माण्हू संदन पैगाम खे क़बूल करण लॻा ऐं दीन इस्लाम में दाख़िल थियण शुरू थिया त कुरैश घणी अॻराई करण लॻा ऐं संदन ज़िंदगीअ में अमल दख़ल ॾियण लॻा। उन्हीअ करे जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यसरब मां मुस्बत इशारा मिलिया त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओॾांहुं हिजरत करे वञण जो फ़ैसिलो कयो। 8 ॾींहंनि जे सफ़र खां पोइ ही यसरब जे हदनि में पहुता 28 जून 622 ईस्वीअ ते। पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहर में सिधो सों दाख़िल न थिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जाइ ते तरसिया जंहिंखे कुबा चयो वेंदो आहे। उहा जाइ मुख्य शहर खां कुझु पंध जे मुफ़ासिले ते आहे ऐं उते हिक मस्जिद तामीर कराई। On 2nd July 622, Prophet Muhammad Sallallahu Alaihi Wasallam entered the city. This event is known as Hijrah and marks the beginning of the Islamic calendar. Yathrib was soon renamed Madinat an-Nabi, literally, city of the Prophet, but an-Nabi was soon dropped and its name became Medina, meaning the city. 2 जुलाई 622 ईस्वीअ ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहर में दाख़िल थिया। हीउ वाक़ियो हिजरा जे नाले सां सुञातो वेंदो आहे ऐं उन सां ई इस्लामी कैलेंडर यानी साल जी इब्तिदा थी। यसरब जो जल्दी ई नालो मटाए मदीनतुन नबी रखियो वियो जंहिंजी लुग़वी माना नबीअ जो शहर आहे। पर अन-नबी जल्दी ई नाले मां ख़तम थी वियो ऐं उन जो नालो मदीनो बणिजी वियो जंहिंजी माना आहे शहर। At the time of arrival of Prophet Muhammad Sallallahu Alaihi Wasallam in Medina, the city had 4 broad groups of people.
There were the Muslims, including those who were from Medina and those who had emigrated from Mecca. Then, there were the hypocrites, that is, those who embraced Islam in name only, but actually were against it. Additionally, there were the people from Aus and Khazraj, who were still pagans but were likely to accept Islam. Finally, there were the Jews, who were huge in number and formed an important community there. नबी पाक हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदीने में आमद वक़्तु शहर में माण्हुनि जा 4 वॾा ग्रूह हुआ। हिकिड़ा मुस्लमान हुआ, जिन में हिकिड़ा उहे हुआ जेके असल मदीने जा हुआ ऐं ॿिया उहे हुआ जेके मकी मां हिजरत करे आया हुआ। उन खां पोइ ॿिया मुनाफ़िक़ हुआ। ही उहे माण्हू हुआ जिन फ़क़ति नाले जो इस्लाम क़बूल कयो हो, पर असल में उन जे ख़िलाफ़ हुआ। मज़ीद उन्हनि में ओस ऐं ख़िज़रज जा माण्हू हुआ जेके अञा बुत परस्त मुशरिक हुआ, पर ग़ालिबन इस्लाम क़बूल करण वारा हुआ। आख़िर में उते यहूदी हुआ जेके तइदाद में तमामु घणा हुआ ऐं उते हिकु अहम जमात ठाहियो वेठा हुआ। In order to ensure that all these people lived peacefully with each other, Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam invited the leading personalities of all the communities to discuss this matter. He wanted the different groups to reach a formal agreement for harmony among the communities and for the security of the city of Medina. He succeeded in drawing up the Constitution of Medina, also known as Charter of Medina, through which a kind of understanding was developed among all the communities living in Medina. It mentioned the rights and the duties of Muslims and the Jews of Medina, gave freedom of religion, and prohibited any alliance with the outside enemies. It also declared that any dispute would be referred to Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam for settlement. In later years, he unified the different Arab tribes under Islam, carried out social and religious reforms, and administrative developments that further consolidated the Islamic community in Medina. उन ॻाल्हि जी पक लाइ त उहे सभु माण्हू पाण में अमुन सां रहनि। नबी पाक हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जमातनि जे अॻुवाणी कंदड़ शख़्सियतनि खे उन मामले ते बहस लाइ दावत ॾिनी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहिनि पिया त मुख़्तलिफ़ गिरोह पाण में हिकु रस्मी इक़रारनामो ठाहिनि, जंहिंसां उन्हनि जमातनि जे विच में मुहबत क़ाइमु रहे ऐं मदीने शहर जी हिफ़ाज़त बि कई वञे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जो आइन ठाहिण में कामयाबु थिया, जंहिंखे मदीने जो अहदनामो या मदीने जी सनद चवंदा आहिनि, जंहिंजे वसीले मदीने में रहंदड़ सभिनी जमातनि जे विच में हिकु क़िस्म जो समझौतो क़ाइमु कयो वियो। उन में मदीने जे मुस्लमाननि ऐं यहूदनि जे हक़नि ऐं फ़र्ज़नि खे बयानु कयो वियो, मज़हबी आज़ादी ॾिनी वई ऐं ॿाहिरनि दुश्मननि सां तालुक़ रखण खां मना कयो वियो। उहो बि वाज़े कयो वियो त को बि मसइलो हल करण लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं मोकिलियो वेंदो। बाद जे कुझु ई सालनि में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरब जे मुख़्तलिफ़ क़बीलनि खे इस्लामी लिहाज़ खां गॾु कयो। समाजी ऐं मज़हबी सुधारा आंदा, इंतिज़ामी सुधारा बि, जंहिं मदीने में इस्लामी जमात खे वधीक मज़बूत कयो ऐं मुस्तहकम बणायो। In the year 10 after Hijrah, Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam undertook his farewell pilgrimage to Mecca. This farewell pilgrimage is one of the most significant historical events for the Muslims, for it was the first and last pilgrimage made by Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam, as well as an occasion when he taught Muslims how to perform the Hajj. Moreover, it was during this Hajj that he delivered his last sermon in the Urana valley of Mount Arafat on the 9th of Zulhajj, 10 after Hijrah. 6th March 632. There were countless Muslims present with the Prophet sallallahu alaihi wasallam during his last pilgrimage when he delivered his last sermon. हिजरत जे 10 साल नबी पाक हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में पंहिंजो अलविदाई यानी आख़िरी हज अदा कयो। ही हजतुल विदा मुस्लमाननि लाइ तमामु अहम ऐं तारीख़ी वाक़िअनि मंझां हिकु आहे। उन लाइ त उहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो कयल पहिरियों ऐं आख़िरी हज हो, उन सां गॾोगॾु ही अहिड़ो मौक़ो हो जंहिं में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमाननि खे सेखारियो त हज कीअं अदा कयो वञे।
उन खां सवाइ हिन हज दौरान ई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल अरफात जी यूराना वादीअ में पंहिंजो आख़िरी खुतबो ॾिनो। साज़ुल हज महीने जी 9 तारीख़ 10 हिजरी ऐं 6 मार्च 632 ईस्वी हुई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी हज जे दौरान पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां लातइदाद मुस्लमान मौजूद हुआ जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो आख़िरी खुतबो पेश कयो। Delivering his last sermon, Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam first of all praised and thanked Allah, and then said, O people, lend me an attentive ear, for I know not whether after this year I shall ever be amongst you again. Therefore, listen to what I am saying to you very carefully and take these words to those who could not be present here today. Then, amongst other things, he gave the following messages. O people, regard the life and property of every Muslim as a sacred trust. Return the goods entrusted to you to their rightful owners. Hurt no one so that no one may hurt you. Beware of Satan, for the safety of your religion. He has lost all hope that he will ever be able to lead you astray in big things. So beware of following him in small things. पंहिंजो आख़िरी खुतबो ॾियण दौरान नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियों अल्लाह ताला जी तारीफ़ कई ऐं शुक्रियो अदा कयो ऐं पोइ फरमायाऊं, ए इंसानो, मूंखे तवजह सां ॿुधो, छो त आउं नथो ॼाणां त हिन साल खां पोइ आउं वरी तव्हां मंझि हूंदुसि या न। तंहिं करे उन खे वॾे ध्यान सां ॿुधो जेको आउं तव्हांखे चई रहियो आहियां ऐं उहे ॻाल्हियूं उन्हनि ताईं पहुचाइजो जेके अॼु हिते पेश थी न सघिया आहिनि। पोइ ॿियनि ॻाल्हियुनि मंझि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठियां पैगाम पेश कया। ए इंसानो, हर मुस्लमान जी हयाती ऐं माल मिल्कियत खे ख़ुदा पाक जी अमानत सम्झो। तव्हां जे हवाले कयल अमानती शयूं संदन हक़दारनि मालिकनि खे वापसि करियो। कंहिंखे बि तकलीफ़ न ॾियो त जीअं ॿियो को बि तव्हांखे तकलीफ़ न ॾिए। पंहिंजे मज़हबी सलामतीअ लाइ शैतान खां ख़बरदार रहो। उहो पंहिंजो सभु उमेदूं विञाए चुको आहे त हू कॾहिं बि तव्हांखे वॾनि अमलनि में गुमराह न करे सघंदो। तंहिं करे नंढनि अमलनि में उन जी पोइवारी करण खां पासो करियो। O people, it is true that you have certain rights with regard to your women, but they also have rights over you. All mankind is from Adam, and Adam was created from dust. The noblest of you in Allah's sight is the most God-fearing. An Arab has no superiority over a non-Arab, nor does a non-Arab have any superiority over an Arab. A white has no superiority over a black, nor does black have any superiority over a white, except by piety and good action. I, therefore, crush under my feet all the false claims to greatness and superiority founded on blood or wealth. Every Muslim is a brother to every Muslim, and that the Muslims constitute one brotherhood. Nothing shall be legitimate to a Muslim which belongs to a fellow Muslim unless it was given freely and willingly. ए इंसानो, इहो सच आहे त यकीनन तव्हांजा हक़ तव्हांजे औरतुनि ते आहिनि, पर उन्हनि जा तव्हां ते बि हक़ आहिनि। सभई इंसान आदम मां आहिनि ऐं आदम खे मिटीअ मां ख़लक़ियो वियो हो। अल्लाह जे नज़र में तव्हां मां सभ खां वधीक आला उहो आहे जंहिंखे ख़ुदा जो ख़ौफ़ वधीक हुजे। हिकु अरब खे हिकु अजमीअ या ग़ैर अरब ते का बि फ़ोक़ियत हासिल न आहे, न ई हिकु अजमीअ खे कंहिं अरबीअ ते फ़ोक़ियत हासिल आहे। कंहिं अछे खे बि कारे ते का फ़ोक़ियत हासिल न आहे, न ई कंहिं कारे खे कंहिं अछे ते का फ़ोक़ियत हासिल आहे। परहेज़गारीअ ऐं सुठनि अमलनि खां सवाइ। तंहिं करे आउं खून या दौलत जे बुनियाद ते क़ाइमु थियल वॾाई ऐं फज़ीलत जे कूड़ियुनि दावाउनि खे पंहिंजे पेरनि हेठां लताड़ियां थो। हर मुस्लमान ॿिए मुस्लमान जो भाउ आहे, छो त मुस्लमान ई भाईचारो क़ाइमु कंदा आहिनि। कंहिं बि हिकु मुस्लमान जी का बि शइ कंहिं ॿिए मुस्लमान लाइ जाइज़ न आहे, जेसीं ताईं उहा शइ बिल्कुलु आज़ादी ऐं रज़ामंदीअ सां ॾिनी न वञे। The Holy Prophet completed his last sermon by saying, Be my witness, O God, that I have conveyed your message to your people. The messages conveyed in this sermon are for all times. If the Muslims follow these messages, the result will be a fair and equitable society, in which there will be honesty and justice, and meritocracy will be the guiding principle.
पाण नबी पाक हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो आख़िरी ख़ुतबो इहो फरमाईंदे ख़तमु कयो त ए ख़ुदा मुंहिंजो गवाह रहिजांइ त मूं तुंहिंजो पैगाम तुंहिंजे माण्हुनि ताईं पहुचाए छॾियो आहे। हिन ख़ुतबे में ॾिनल पैगाम हर दौर लाइ आहिनि। जेकॾहिं मुस्लमान उन्हनि पैगामनि जी पोइलगी कनि त उन जी नतीजे में हिकु सुठो ऐं मुनसिफ़ाणो समाज क़ाइमु थी पवंदो, जिते ईमानदारी ऐं इंसाफ़ मिलंदो ऐं क़ाबिलियत उन जो रहनुमा उसूल हूंदो।